अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड हिकु दफ़ो वरी तकरारी बणिजी वई। सुप्रीम कोर्ट चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू इलेक्शन जो समूरो रिकॉर्ड पाण सां खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो दिफ़ा करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमर अता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ कानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस तजुर्बो न हुजण सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामलो तशरीह खां वधीक सम्झण जो आहे। अदालत डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी खे 2 वॻे तलब कंदे पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे बि नोटिस जारी कंदे केस जी वधीक ॿुधणी 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾी।